अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां सूरत यूनुस अलैहिस्सलाम पढ़ूं पिया। असां हेसि ताईं पहुता आहियूं 58, 57, 56, 57, 58 आयतूं पढ़ियूं अथऊं। आख़िरी जेके आयतूं पढ़ियूं अथऊं, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाउ लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिलमुमिनीन क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। हाणे इहे ॿई आयतूं ॼण शफ़ा यानी हीलिंग जे सीने में जेकी शक आहिनि, गुमान, वहम, सुपरस्टिशन्स, उन्हनि जो जादू, जिनात, ॿिया जेके बि ख़्याल ग़लति जेके बि उन्हनि खां सीने में, ऐं सीने जूं बीमारियूं यानी दिलि जूं बीमारियूं, फिफड़नि जूं बीमारियूं, लिवर जूं बीमारियूं, जेके बि ऑर्गन्स आहिनि पंहिंजो छा चइबो आहे ज़िंदगी वारा से सभई हिते आहिनि सीने मंझि। इन करे छा शफ़ा लिमा फ़िस्सुदूर, सदर हीअ आहे, सदर बाज़ार कोन्हे, सदर हीअ आहे। सो बहरहाल उन जे मुतलिक़ इहा ॻाल्हि आहे। हाणे इन खां पोइ आयतूं अचनि थियूं। हिकिड़ी आयत इहा या ॿ आहिनि हराम ऐं हलाल जी। हराम ऐं हलाल जो मसइलो मदनी जी सूरत में माइदा में आहे, या पंहिंजे बक़रा में बि आहे, पर हिन खां अॻु में सूरत अनआम जेका हुई, अनाम जो नालो ई आहे ढोर। त ढोरनि खे जेको कहिड़े नमूने सां अरब जेके हुआ पंहिंजे मके मदीने जा, फलाणी शयूं असीं खाई सघूं था, फलाणी शयूं नथो, साहिब ऐं फलाणा त पंहिंजो असांजूं ज़ालूं नथी खाई सघनि, असांजा ॿार नथा खाई सघनि, फलाणो नथो खाई सघे फलाणो। त इहे जेके पाण ई ख़्यालु हिकिड़ा उबता सुबता सूरत अनाम में, या ॿिए के मसाला हुया सूरत नहल मंझि, ऐं कया ॿिए मसाला जेके सूरत यूनुस मंझि, त इहे मतिलबु त उन ॾांहुं अलाह ताला हिते रेफर करे थो, अलूहियन आहे उन ॾांहुं, त इहो पाण तव्हां ठाहियो आहे या अलाह ताला तव्हांखे हुकुम कयो आहे हिन ॻाल्हि जो, यानी पाण ठाहियो, पाण ई उहो पंहिंजो मसइलो। हज़रत आल इमरान में सूरत में आयो त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम इसराईल पाण ते हराम कयो। हाणे पाण ते तूं हराम करींदो, पर उहो अलाह ताला हराम न कयो आहे, इहो मसइलो पंहिंजो आहे। त हाणे पाण ते का शइ हराम करे छॾियां, फलाणी चिकन नथो खावां हाणे अॼुकल्ह चिकन, पर हाणे चिकन जेकी आहे सो ख़राबु आहे फलाणे नमूने सां, इन करे पोइ को नथो खाए त भला न खाए। मच्छी जेका फलाणे हंधि ख़राबु आहे या कीअं त उहो नथी खाए, त उहो को यानी शरीयत जो हिसाबु कोन्हे, को शरीयत जो हुकुम न आहे त ईअं ई तूं कर ई कर, पर जेके नथो खाई, तोखे को मसइलो आहे पंहिंजे बदहज़मी जो, कंहिं पेट जो, कंहिं ख़राबी थींदी, की बीमारी वधंदी, की फलाण थींदी, उहे पंहिंजा पर्सनल ज़ाती लेवल ते मसइला आहिनि। ऐं इन करे पहिरीं आयत 59 जेका आहे हिते सा उहा अचे थी, उन खां पोइ वरी अलाह ताला रुजू थो थिए त हीउ क़ुर जेको आहे सो जो लथो आहे सो उहो कहिड़े माना में आहे, ऐं पंहिंजो अलाह ताला तव्हांखे न ॿुधाए हा, न पढ़े हा, अॻु में अहिड़ी क़िस्म जी अॻु में बि आयत अची वई, हुन ॾांहुं रुजू करे थो। हाणे असीं वरी पढ़ूं था इनशा अॻिते। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल अरअयतुम मा अंज़लल्लाहु लकुम मिन रिज़्क़िन। रिज़्क़ जे मुतलिक़ चओ ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि माण्हुनि खे मके जे, हीअ सूरत यूनुस मकी आहे, त मतिलबु त अञा मसाला जेके पैदा थींदा क्रिश्चन सां, यहूदियुनि सां, ॿियनि सां खाधे पीते जे, उहे ॿिया थींदा जेके ईंदा पंहिंजो मदनी सूरतुनि में, हीअ मकी आहे। त हीअ उते जो मसइलो पाण ई जेको पैदा कयो ऐं मखे वारनि ई, ओहिड़ो मतिलबु असां वटि थींदो। कुल ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरायतुम, इन्हनि खे चओ, मके जे कुरैशियुनि खे चओ, आरायतुम मा अंज़लल्लाहु लकुम मिन रिज़्क़िन, रिज़्क़ जे मुतलिक़ जेको अलाह ताला नाज़िल कयो आहे को, फजअलतुम मिन्हु हरामन व हलाला, तव्हां ते को नाज़िल कयो अथसि अहिड़ो हुकुम जो तव्हां हुनखे को हराम खे हलाल ऐं हलाल खे हराम था पिया करियो।
इहो सूरत अनाम में हुनजो वधीक तफ़सील आहे त फलाणियूं साहिबा ऐं सफ़ेद फलाणा छा नाला अथनि की कहिड़ा उहे फलाणनि ते हराम आहिनि फलाणनि ते हलाल आहिनि ऐं आउं खाई सघां थो मुंहिंजी ज़ाल नथी खाए सघे मुंहिंजो ॿारु नथो खाई सघे हीउ नथो खाई सघे त इहो त ठगी थी हिकिड़ी ठग قل أرأيتم ما أنزل الله لكم من رزق فجعلتم पोइ त हीअं कयो था बनायो था हुनखे मिनो हरामन व हलालन उनखे हराम हलाल कुल इन्हनि ॿिए नबी चओ हिननि खे अल्लाह आज़िन लकुम छा अलाह पहिरीं जेको आहे त उहो डिघो कबो हिनखे अल्लाह माना छा ऐं पोइ अलाह अल्लाह अल्लाह आज़िन लकुम इजाज़त ॾिनी आहे तव्हांखे परमिशन इहा हलाल हराम करण जी अलाह ॾिनी आहे तव्हांखे की न तव्हां पाण ठाही आहे आज़िन लकुम अम अलाह तफ़्तरून या त ईअं अलाह ते कूड़ो बोतान था विझो कूड़ था ठाहियो त अलाह ताला इहो कयो आहे पर कयो अलाह ताला कोन्हे इएं उन्हनि जे मुतलिक़ ताईं छा था सम्झो जेके अलाह ताला ते कूड़ ठाहिनि यानी कूड़ो माण्हू जेको पाण ते कूड़ ठाहे या ॿिए ते कूड़ ठाहे पंहिंजे मुतलिक़ पर अलाह ते कूड़ ठाहे त भई अलाह ठाहियो आहे कानून अलाह मोकिलियो आहे त इहा साॻी ॻाल्हि वरी रसूल पाक सलाहु सां इन करे बणिजे थी त रसूल पाक सलाहु जो आर्ग्यूमेंट आहे त भई आउं जेको तव्हांखे 40 साल तव्हां सां गॾु रहियुसि हिन जी सूरत में हो ऐं मूं कॾहिं कूड़ न ॻाल्हायो तव्हांखे सादिक़ ऐं अमीन ते सॼो मूंखे हाणे अॼु आउं वरी कूड़ ॻाल्हाईंदुसि अलाह ताला ते त मूंखे अलाह ताला मोकिलियो आहे हालांकि पाण ते कॾहिं यानी पर्सनल लेवल ते मूं कंहिंसां कूड़ कोन ॻाल्हायो हाणे अलाह ताला खे आउं हुन में मुलविस कंदुसि त अलाह ताला मूंखे मोकिलियो आहे त कूड़ो ठाहे यानी नंढियूं नंढियूं ॻाल्हियुनि में त मूं कूड़ कोन ॻाल्हायो हेॾी वॾी ॻाल्हि जंहिंमें मूंखे ख़तरो हुजे ईमान जो जान में वञण जो उहो आउं अलाह ताला ते ठाहींदुसि त अलाह ताला मूंखे मोकिलियो आहे जवाबु मूंखे न मोकिलियो हुजे असां त माना मूंखे अलाह ताला मोकिलियो आहे उनजे मतिलबु छा था सोचो छा कहिड़ो कंजक्चर कहिड़ो ख़्यालु आहे तव्हांजो ज़न कहिड़ो आहे जेके अलाह ताला ते कूड़ था ठाहिनि अलाहिल कज़िब यफ़्तरून अलाहिल कज़िब ठाहिनि था कूड़ अलाह ताला ते यौमल क़यामत हुन छा थींदो क़यामत जे ॾींहुं वञी क़यामत जे ॾींहुं वञिणो आहे उहो अरब चवंदा हुआ क़यामत ॾींहुं वञिणो ई कोन्हे को उथिणो ई कोन्हे को क़यामत आहे ई कोन का असीं वञूं ई कोन था पोइ हाणे छा कबो हुनखे अलाह वमा ज़न्नुल्लज़ीन यफ़्तरून अलाहिल कज़िब यौमल क़यामत इन अल्लाह लज़ू फ़ज़लिन अलन्नास बेशक अलाह ताला इंसान ज़ाते फ़ज़ल करण वारो आहे सूरत यूसुफ में अलैहिस्सलाम में हज़रत यूसुफ जे ज़बानी चई अलाह ताला फ़ज़ल कयो आहे पंहिंजे सॼी काइनात ते इंसान सभिनी इंसान ज़ात ते पर असीं वरी यहूदी जेके आहिनि भाईंदा रुॻो असां ते फ़ज़ल कयो आहे अथसि ऐं ॿियनि माण्हुनि खे अलाह ताला पैदा करे उछले छॾियो आहे डिंगरनि ते भले पाण ॼाणो जेको वणियो सो करियो भई जंहिं ख़लकियो आहे उन ज़रूरु को कानून वानून उन्हनि वटि बि के रसूल नबी को मोकिलिया हूंदा उन सां को कवेनेंट कयो हूंदई उन सां को मुआदो कयो हूंदई की ईअं ख़लकियईं उछले छॾियईं ऐं पंहिंजो हथु कढी छॾियईं त पाण ॼाणो तव्हां मुंहिंजो वञे कोन को तव्हां वञो ईअं त कोन थींदो कानून कुदरत जो आहे जेको ठाहींदो जोड़ींदो सो हिदायत जो बि रस्तो मोकिलींदो नबी मोकिलियईं सभिनी ते وما ظن الذين يفترون على الله الكذب يوم القيامة إن الله لذو فضل على الناس इंसान ज़ाते फ़ज़ल आहे पर पोइ हाणे जेको फ़ज़लु हुनखे मञे हुनखे चए हुनजो शुकरानो करे जेको अख़्तियार करे ईमान ते अचे त पोइ हुन ते फ़ज़लु मोमिननि ते वधीक थींदो छो जो ईमान आणींदा पर ॿियनि तां फ़ज़लु जेको आहे यानी रिज़्क जो त रिज़्क फुरे कोन थो वठे रिज़्क ॾिए थो खाधो पीतो ॾिए थो चोरीनि मारीनि था माण्हू ऐश कनि था दुनिया में पोइ वरी अॻिते जहन्नम में विझनि थो पोइ पाण ॼाणनि असांजो वञे कोन को वमा ज़न्नुल्लज़ीन यफ़्तरून अलल्लाहिल कज़िब यौमल क़यामति इन्नल्लाह लज़ू फ़ज़लिन अलन्नास वलाकिन अक्सरहुम ला यशकुरून हिते बि ला यशकुरून आहे सूरत यूसुफ में हिन खां पोइ ईंदी हुन में बि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चए थो घणा माण्हू
अलाह ताला जो शुकुरु नथा कनि त हुननि खे अलाह ताला ईमान ॾिनो आहे, हुननि खे किताब ॾिना आहिनि, हुननि खे नबी मोकिलिया आहिनि, हुननि खे हिदायत वारा मोकिलिया आहिनि, त हिदायत इख़्तियार नथा कनि, पोइ छा कजे। वमा तकून फी शअनिन, ऐं तूं कंहिं बि हालति में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला मुखातिब करे चए थो हाणे त तूं कहिड़ी बि पोज़ीशन में हूंदो आहीं त असीं उहो तुंहिंजो ॾिसूं पिया, असीं तोखे ॾिसूं पिया हर हालति में। तूं वमा तकून फी शअनिन, तूं कंहिं बि हालति में आहीं तंहिंमें असीं तोखे ॾिसूं पिया। हाणे हींअर जेको व्हाट्सअप ऐं हीअ सॼो सिस्टम हीअं हले पियो, चवनि पिया भाउ हीउ जेको व्हाट्सअप वारो इहो सभु ॾिसे पियो त हीअ किथे पिया फ़ोटू कढो, किथे पिया कयो, कहिड़ो कमु पिया करियो, कहिड़ा अकाउंट पिया खोलियो, कहिड़ियूं शयूं पिया ख़रीद कयो, सभु ॼाणनि था। ऐं इंसानु जेको आहे अलाह ताला सां मुक़ाबिलो सख़्तु आहे। अलाह ताला पाण ॾिस भई मूंसां मुक़ाबिलो त कयो वेठा आहिनि, त हू चयो कहिड़ी बि हालति में हुजो हीउ व्हाट्सअप वारो ॾिसे पियो तव्हांखे जेको बि ॻाल्हायो पिया, कंहिंसां ॻाल्हायो पिया, हू व्हाट्सअप वारो जेको आहे सो छा थिए हाणे हू पाण वारो यार जेको पाकिस्तानी आहे ऑफिसर साहिबु, उहो चए थो हुनखे तव्हांखे ॾियण जी ज़रूरत कोन्हे को, ॾियण जी ज़रूरत भई मुंहिंजा पर्सनल मामला भेण हिनखे कहिड़ो वास्तो आहे हुनजा, यानी हुनखे ग़ैरत कोन्हे को त भई मुंहिंजी प्राइवेसी आहे का भेण, का ॻाल्हि आहे झुठ आहे, हीअ सॼी ॻाल्हि सॼी दुनिया खे वेठो जेके जॾहिं बम किराइणु चाहे मूं ते त किराए सघे पियो, का ॻाल्हि आहे। यानी आउं ॼाए ॼम खां आहियां क्रिमिनल हुनजे लिहाज़ खां, अमेरिका जे लिहाज़ खां, ऐं पंहिंजो जेके ऑफिसर आहिनि अमेरिका पाकिस्तान जा हुनजे लिहाज़ खां आउं ॼाए ॼम खां क्रिमिनल आहियां बसि, ऐं मूंखे साबित करिणो आहे त क्रिमिनल न आहियां। त पोइ हाणे हीअ त ॻाल्हियूं हुननि जे हथ में, बाबा तो हीअं चयो हूअं चयो, तो हीअं कयो हूअं कयो, वठो असांखे विझोसि ग्वांतानामो, अॼु ग्वांतानामे जी ॻाल्हि वरी निकिती आहे। हाणे उहे वीचारा 20 सालनि खां पिया आहिनि हुते विझी हुननि हरामी मोकिलिया पंहिंजे पाकिस्तान जे मुशरफ वारे, लाहौर वारा क़ुवत इल्ला बिल्लाह, अहिड़ी रब ताला हिननि ते अञा ॾमर जेको आहे सो लहंदो कोन को हिन अञा अचे कोन थो, यानी अलाह किथे बि असां अकुलु आहे इंसान जो। وما ظن الذين يفترون على الله الكذب يوم القيامة إن الله لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون। وما تكون في شأن، कंहिं बि हालति में तूं हूंदो आहीं, वमा ततलू मिनहु मिन क़ुरआन, ऐं जॾहिं तूं क़ुर पढ़ी थो पियो उन वक़्तु बि वलमदा तअमलून मिन अमलिन, ऐं को बि अमल करी पियो, जेको बि कमु ई कयो थी पियो, वञी पियो, वठी पियो, ख़रीद फ़रोख़्त करी पियो, जेको बि इल्ला कुन्ना अलैकुम शहूदा, पर असीं शाहिद आहियूं उन ते। हाणे व्हाट्सअप वारो बि यार जेको फेसबुक वारो बि इहे सभई हिक ॿिए खे विराए ॾींदा त हू शाहिद आहे तव्हां ते त सॼी ॻाल्हि किथे आहे, भाउ हुनखे जे ख़बर पवंदी त तूं क्रिमिनल आहीं ॼाए ॼम खां, त पोइ हल बाबा तुंहिंजे मसीत में। वमा तकून फी शअनिन वमा ततलू मिनहु मिन क़ुरआनिन वला तअमलून मिन अमलिन इल्ला कुन्ना अलैकुम शहूदा, असीं उन ते शाहिद आहियूं। यानी लिखण वारा, ठाहिण वारा, जोड़ण वारा, ॾिसण वारा हज़ारे हिननि जा एम्प्लॉई आहिनि व्हाट्सअप वारनि जा, फेसबुक वारनि जा, हीअ सॼे सिस्टम जेके टीवी जेको ॾिसूं पिया, उहो टीवी वारो ॾिसे पियो पाण सां पाण खे, उहो सभु रिकॉर्ड करे पियो हाणे इहो बि हींअर करे छॾियो हाणे टीवी ताईं ॾिसो पिया भले हुनखे ख़बर आहे केरु पियो ॾिसे, किथे पियो ॾिसे, छा पियो ॾिसे, ऐं छो पियो ॾिसे, कीअं पियो ॾिसे, वठो बि असांखे हलोसि अंदरि। हाणे अलाह ताला सां सख़्तु मुक़ाबिलो आहे। कुन्ना शहूदन इज़ तुफ़ीदून फी, तूं जंहिं वक़्तु उन कम में रुधल आहीं, मशग़ूल आहीं, पंहिंजो उन वक़्तु असीं ॾिसूं पिया, अलाह ताला चए थो असीं ॾिसूं था। ऐं जेको बिग ब्रदर आहे जेको ट्रम्प जो माइट, जेको ट्रम्प जो दुश्मन, सो बि ॾिसे पियो सभु कुझु, ऐं पंहिंजो फेसबुक वारो, व्हाट्सअप वारो, ऐं इहे सभु ॾिसनि पिया पाण खे सभई जेकी बि कयूं पिया, ऐं हीअं ॻाल्हायां पियो ॾिसनि पिया। वमा यअज़ुबु अन रब्बिक मिन मिस्क़ालि ज़र्रतिन फ़िल अर्दि वला फ़िस समाइ वला असग़र मिन ज़ालिक वला अकबर इल्ला फ़ी किताबिम मुबीन।
ऐं नथो को ॻुझो रहे का मवा या ज़ुब अन रबिक का रब खां का बि ॻाल्हि ॻुझी कोन्ह थी रहे मिसकाल ज़रूरत एतिरो ज़रो ओहर जे दाणे जेतिरो जेको नंढे में नंढो दाणो थिए थो दाल जो उन जो दाणे जेतिरो शइ का हूंदी उहा बि अलाह ताला खां ॻुझी कोन्हे किथे बि पंहिंजो ज़रूरतनि फिल अर्द आसमान ज़मीन में हुजे थोरे आसमाननि में हुजे भला फिस्म आहे भला असगर मिनज़र न को नंढे हुन खां यानी अहर जे दाणे खां नंढो यानी हिकिड़ो एटम जेतिरो बि का मिनज़ारिक भला अकबर उन खां वॾो हुजे भले केतिरो हाथी जेॾो घोड़े जेॾो की पंहिंजो पहाड़ जेॾो जुबल जेॾो सभु अलाह ताला ॾिसे थो इलाफ़ी किताब मुबीन उहो बि किताब लौह महफ़ूज़ में जेको किताबु आहे जेको सिदरतुल मुंतहा खां मथे हुन में लिखियो पियो आहे लिखंदा था वञनि कट 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 टिक टिक लिखिजे पई यार पाण वारा लिखनि पिया किरामन कातबीन कान सलाम अलैकुम इहे लिखनि पिया पाण ते पाण खे ॿार महसूसु कोन थो थिए त वेठा आहिनि हिते छो जो हवा में हवा बि असांखे महसूसु कोन थी हवा जो दॿाउ चवंदा एतिरा पाउंड जेको एतिरो अलाए केतिरा पाउंड हवा जो प्रेशर आहे असां ते जेकॾहिं उहो न हुजे त असीं फटाफट मरी वञूं हलिया उहा हवा बि आहे त हीअ हवा में वेठा आहिनि यार पाण वारा पंहिंजो वेठा आहिनि छॾियो वेठा आहिनि पर ख़बर ई कोन्हे हीअ जेको यार आहे सो सुठी ॻाल्हियूं लिखंदो हीअ जेको आहे सो जेको ख़राबु कंदासीं उहो लिखंदो पर पोइ हीअ वरी हिन खां परमिशन वरितंदो चवंदो आहे लिखां भला त हू चवंदुसि तरसि मथां ई माफ़ी वठे मथां इस्तग़फ़ार करे त पोइ लिखजांइ मथां हींअर न लिख पोइ हीअ बास आहे जेको साॼे पासे आहे सो वरी हुनजो बास आहे हीअ हुनजो सुबार्डिनेट आहे पुछे थो हुन खां जीअं नौकिरी पाण खे मिलंदी आहे त पोइ उहो वरी बास वॾो पाण वरी हेठि हरारकिकल ऑर्डर ते आहे अकबर इल्ला फी किताब मुबीन हुन किताब मुबीन पधिरो किताबु आहे क्लियर अला इन्न औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून जेके अलाह ताला जा दोस्त आहिनि उन्हनि खे को ख़तरो कोन्हे हू चए थो जेको अमेरिका जा दोस्त आहियो मिलिट्री वारनि जा दोस्त आहियो पाकिस्तान जे पुलिस वारनि जा दोस्त आहियो त ॿुधाए को ख़तरो कोन्हे चए थो यार बने कोतवाल तो फिर डर काएगा असांजो कोतवाल थियो आहे शहर जो मुंहिंजो यार मूंखे कहिड़ो ख़तरो आहे दिल्ली में को पंहिंजो कहिड़ो ख़तरो आहे न्यूज़ीलैंड में ऑकलैंड में जेकॾहिं यार हुजे मुंहिंजो हू पंहिंजो सरकारी ऑफिसर अमेरिका जो की गुआंतानामो जो की किथे जो त पोइ मूंखे ख़तरो ई ख़तरो कोन्हे को पर न आहे मुंहिंजो यार त पोइ ख़तरो ई ख़तरो आहे अलाह इन अलाह हिते अलाह ताला चए थो मुंहिंजा दोस्तनि खे को ख़तरो कोन्हे अलाह ताला वटि अलहमदिल्ला इहा ॻाल्हि भली आहे अलाह इन औलिया अल्लाह अलाह जा जेके दोस्त आहिनि ला ख़ौफ़ुन अलैहिम हुनखे को ख़ौफ़ कोन्हे को वला हुम यहज़नून न को हिज़न हूंदो हुनखे ॻणती हूंदी न को हिन दुनिया में न को हुन दुनिया में जेके अलाह खे दोस्त अलाह जा दोस्त अलाह खे मञण वारा अलाह ते तवकल कनि الذين آمنوا وكانوا يتقون उहे जेके ईमान आहिनि औलिया जेके आहिनि उहे आहिनि जेके ईमान आहिनि अलाह में आख़िरत में क़ुर में मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिन सभिनी शयुनि में ईमान आणणु ज़रूरी आहे हिन मां का बि ॻाल्हि निकिती खुटी त ईमान न आहे मुकमिल त ईमान न आहे त पोइ हल मुंहिंजा साईं जनम लॻो पियो आहे तयारु ولا خوف ولا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون हाणे जेकॾहिं गॾे वरी 57 ऐं 58 57 ऐं 58 आयत खां सां वरी गॾे हीअ ॼण पढ़िबो हू बि ॻाल्हि ॼण उन जहिड़ी विच में ॼण हीअ ॻाल्हियूं अची वियूं त हाणे हीअ 62 आयत आहे 62 नंबर आयत आहे अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून الذين آمنوا वकानू यत्तक़ून तक़वा वारा परहेज़गार पायस पीपल जेके अलाह खां डिॼनि था डिॼण जो लफ़्ज़ आहे ई आहे कोन खां भॼण जी ज़रूरत कान्हे का अलाह खां डिॼबो ज़रूरु डिॼबो तॾहिं कमु कान थींदो अलाह खां कोन ॾाढा को मुंहिंजो बसि अहिड़ो यार आहे जो बसि मूंसां पंहिंजो बगलियूं वॼाईंदो लाहौल छा मतिलबु आहे वरी ख़ौफ़ ज़रूरु कबो अलाह ताला खां अलाह ताला ऐं असां हिकु जहिड़ा आहियूं छा हिकु जहिड़ा आहियूं छा
الذين آمنوا وكانوا يتقون तक़वा परहेज़गारी ख़ौफ़ अलाह कॉन्शियसनेस जेकी बि चओ पर ख़ौफ़ जेको आहे ज़रूरु अलाह ताला ख़ौफ़ जो अलाह ख़ौफ़ आहे ख़ौफ़ जो लफ़्ज़ आहे ख़ौफ़ खां बचबो जा الذين آمنوا وكانوا يتقون तक़वा कनि था परहेज़गारी कनि था गुनाहनि खां बचनि था ॾोहनि खां बचनि था बुछड़ियुनि शयुनि खां बचनि था परहेज़गारी कनि था परे रहनि था परहेज़ बुशरा फिल हयाति दुनिया उनखे ख़ुशख़बरी आहे हिन दुनिया में बि वफ़िल आख़िरत ऐं आख़िरत में बि उन्हनि खे ख़ुशख़बरी आहे ॿिन्ही दुनियाउनि में ख़ुशख़बरी हिते हयात में सूरत नहल में ईंदो त हयातुनि तय्यबतुनि हिते हयात तय्यब इंसानु गुज़ारींदो जेको अलाह ताला जे दीन ते हूंदो अलाह ताला जे नमूने ते हूंदो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत ते हूंदो सुहिणे नमूने सां हलंदो हुनजी ज़िंदगी जेका हयातुनि तय्यबतुनि सुहिणी हयाती पाक हयाती ज़की बुशरा फिल हयाति दुनिया वफ़िल आख़िरति ला तब्दील लिकलिमातिल्लाह अलाह ताला जो हुकुम आहे सो बदिलाईंदो कोन ईअं कोन को त जेको चङाई करण वारो ईमान वारो हुनखे जन में मोकिलींदो कोन चई आउं हिननि खे हिकु जहिड़ो कंदुसि छा काफ़र जेके नथा मञनि ऐं जेके मोमिन आहिनि ऐं हिननि खे हिकु जहिड़ो कंदुसि छा अहिड़ो न थींदो कमु ला तब्दील लिकलिमातिल्लाह ला तब्दील बिकलिमातिल ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिक हुवल फ़ौज़ुल अज़ीम बेशक इहा वॾी कामयाबी आहे फ़ौज़ फ़ाइज़ फ़ौज़ फ़ौज़ फ़ाइज़ आहे माना कामयाबी आहे फ़तह आहे सक्सेस आहे अज़ीम अज़ीम वॾी सक्सेस इहा ई आहे वला याज़ुनक क़ौलुहुम हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं तोखे ॻणती में न विझनि तोखे हिज़न में न विझनि तोखे ग्रीव न कनि इज़त लिल्लाह जमीआ बेशक अलाह ताला सॼी इज़त अलाह ताला जी आहे सॼी हाणे हिते बि अलाह ताला फरमायो इज़त अलाह ताला जी आहे ॿिए हंधि अलाह ताला फरमायो इज़त लिल्लाह वर रसूल अलाह जी ऐं हुनजे रसूल जी आहे टे हंधि ॿुध चयईं त अलाह ताला त इज़त आहे अलाह जी ऐं रसूल जी ऐं मोमिननि जी त मोमिन बि इज़त वारा थींदा काफ़र इज़त वारो कोन थींदो ट्रम्प जी इज़त जेका ॾिठव था थींदी हाणे जेका अञा बि थींदी अञा अॼु घणी तारीख़ 11 12 तारीख़ आहे अञा 20 तारीख़ ताईं इहे तमाशा थींदा उन खां पोइ हुनखे छा कंदा कहिड़ो हुनखे रोकींदा हाणे इहा ॻाल्हि ई पाकिस्तान वारो त कोन भई पहिरियों दफ़ो जेको थियो पंहिंजो मिलिट्री जो रिवोल्यूशन मिलिट्री कू थी वियो वेही रहिया 1973 जे कॉन्स्टिट्यूशन में लिखी छॾियाऊं त जेको कू कंदो हुनखे फांसी ॾिबी त हाणे उन ते कानून ते जेकॾहिं हलंदा 1973 वारे कानून ते त ज़िया खे फांसी ॾियनि हा पोइ वरी ॿिए मुशरफ कयो त उनखे फांसी ॾियनि हा त अहिड़ा कम कोन थियनि हा हाणे हुते त अमेरिका में त हू फांसी ॾींदा हाणे मतिलबु त हिनखे फांसी त कोन ॾींदसि हुनजो कानून कोन्हे पर हिनखे हाणे इम्पीच कंदसि हाणे उहो लथो जेकॾहिं नथो रिज़ाइन करे त पेंशन बि कोन मिलंदसि पंहिंजे ख़र्च ते भले ज़िंदगी गुज़ारे ऑफिसल ख़र्च ऑफिसल प्रोटेक्शन हुनजी सभु छुटी हिन यार पाण जी शरफ़ुद्दीन छा नालो ट्रम्प जो नालो हुअसि हिन जो शर्फ़ ग़ैर मुशर्रफ़ अलाह ताला शर्फ़ खसे वरितो हेॾी सॼी दुनिया में ताक़तवर तरीन इंसानु हुयो ऐं अॼु ॾिसो हुनजी हालति कहिड़ी थी आहे जो कल्ह 3 ॾींहं खां वठी जॾहिं इहो अटैक कयो अथसि हमिलो कयो हाणे हुनखे तेसिताईं वेठे सठाऊं हुनखे हाणे हुनखे पियानिसि वारो कयो भई हिनखे विझोसि गट ॻिची मंझि कयोसि इम्पीच हीअं लाहियोसि न त हूअं लाहियोसि पर हिन खां लाहींदा छो जो हाणे ॿियनि वटि त असां वटि त हू ख़ुशि थींदा हर रोज़ु कू कराईंदा अलजेरिया मंझि अलजाइर मंझि जेको आहे सो
जेके खटियो वञनि त उन्हनि खे कू करायो, वरी पादर हणियो, वरी बंदि करे छॾीनि हमास खे, हिन खे हुनखे, सॼी दुनिया में जिते बि हुननि जे मर्ज़ी जो नथो थिए हुनखे लाहे पादर हणी, वरी होॾां डुमूरो मुडूरो अलाए छा आहे वेनिज़ुएला वारो, हुनजे मथां हिकिड़ो मुसलत करे चयऊं त हीउ तुंहिंजो प्रेसिडेंट आहे हिन मुल्क जो, वारो कयो हिनखे खणोसि, वेठे खयोंसि वेठे खयोंसि। हाणे हुनखे भई तव्हां पराए मुल्क में भेण तव्हांजो छा वञे, पर हीअ अहिड़ा बि बुछड़ा माण्हू, क़ौम यानी पंहिंजी शर्म न थिए, पंहिंजे मुल्क खे करणु ॾियो, जेको ॿियनि हंधि पोखियो था उहो तव्हां वटि हाणे लुणो लुणो त ख़बर पएव। हाणे ईअं थींदो आहे आईंदे जेको ॿी इन खां पोइ जेका इलेक्शन थींदियूं उन में अञा बुछड़ाई जा कमु थींदा, 2023-24 में जेको थींदो उन मंझि अहिड़ी ॻाल्हि थींदी, छा थींदी, हीउ हिकिड़ो वॾो सिविल वार में पइजी वेंदा, छो जो इहो सॼी दुनिया में जेके आफ़तूं हिननि पे कयूं, ज़ुल्म पे कया, हाणे उहो अलाह ताला हिननि खां लुणाईंदो, उहो साॼो जेको हिन पोखियो आहे सो लुणंदा पंहिंजे मुल्क में। फज़ीलत जेकॾहिं नथा सिखनि त फज़ीलत सिखनि त पोइ अलाह ताला रहम करे सघे थो, बख़्श करे सघे थो, पर हीअ बुछड़ाई जेका असां ख़तमु थियणु घुरिजे। अमेरिका जेका सॼी दुनिया में वेठो ॿाहिठाल ॿारे पंहिंजा नमूने सां। लहुमुल बुशरा फिल हयाति दुनिया व फिल आखिरति ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम वला यहज़ुनका क़ौलुहुम इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ। बेशक सॼी इज़त अलाह ताला जे हथ में आहे न, माण्हुनि जे हथ में कोन्हे को। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो हीउ को माइक्रोन मुसीबत, हू फलाणो, हू टीरो मटीरो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु ॻाल्हि, त असांखे त ज़रूरु गैरत ईंदी, का वटि लॻंदी, पर असांजो वस पुॼे कोन थो त हुनजे हथु वञी पहुचायूं उन्हनि खे, पर मतिलबु त रब पाक उन्हनि जी ज़लील ऐं ख़्वार हिते ई दुनिया में करे असांखे ॾेखारींदो जो असां ख़ुशि थींदासीं। रुशदी सां छा थो थिए अञा ख़बर कोन पई आहे। वला यहज़ुनका क़ौलुहुम इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ हुव समीउल अलीम। हू सभु ॿुधण वारो बि आहे सभु ॻाल्हि, ऐं इल्म वारो, ॼाणे बि थो सभु ॻाल्हि, ॿुधे पियो केरु छा पियो चवे, केरु छा पियो चवे, सभु ॻाल्हियूं ॼाणे बि थो, सभु ॻाल्हियूं इल्म वारो आहे, ॿुधे बि थो। अला इन्न लिल्लाहि मन फिस समावाति वल अर्द अला इन्न लिल्लाहि मन फिस समावाति व मन फिल अर्द। बेशक जेकी आसमाननि में आहे, जेकी ज़मीनुनि में आहे, सो सभु अलाह ताला जो आहे, अलाह ताला जे लाइ आहे। लिल्लाह आहे माना अलाह ताला जे लाइ, पर हुनजी मिल्कियत आहे, मालिक हू आहे पाण। अला इन लिल्लाहि मन, जेको बि मर्द जेको बि आहे, जेको बि आहे, मन फिल समावाति आसमाननि में सभिनी में, वमन फिल अर्द ज़मीन में, वमा यत्तबिउ अल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि शुरका, ऐं वमा यत्तबिउन, पर हीअ जेके काफ़िर आहिनि से नथा पोयां लॻनि कंहिं बि शइ जे, यत्तबिउ अल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि, अलाह ताला खां सवाइ ॿियनि खे जेको सॾींदा उनजे पोयां लॻनि था, शुरका शरीक कनि था, जेके शरकत वारा मुशरिक आहिनि इन सेंस में। यत्तबिउन इल्ला ज़न्न, हू जेके इतबाद कंदा हिकिड़े कंजेक्चर, जेको ख़्यालु आहे, ज़न आहे, हीअ सॼी सूरत जेका ज़न जे ख़िलाफ़ु, ज़न माना ज़ाद नून माना कंजेक्चर, ख़्यालु, पंहिंजो वहम, पंहिंजो विसवसो, पंहिंजो सुपरस्टिशन। वमा यत्तबिउ अल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि शुरका इन यत्तबिउन इल्ला ज़न्न व इन हुम इल्ला यख़रुसून। ऐं इहे रुॻो कूड़ घड़ींदा आहिनि, धुको हणंदा आहिनि, यख़रुसून व इन हुम इल्ला यख़रुसून। हुवल्लज़ी जअल लकुमुल लैल लितस्कुनू फ़ीह, राति उन ई ठाही आहे, यानी अलाह ताला ई ठाही आहे तव्हांजे लाइ आराम करण जे लाइ, सुकून अख़्तियार करण लाइ, लितस्कुनू फ़ीह, उन मंझि जीअं सुकून निंड करे आराम करियो, यानी ॾींहं जो माण्हू कमु कंदो राति जो, हाणे ईअं चइबो आहे 24 कलाक कमु करे सघिजे थो, इन करे राति जो बि कमु कबो, ॾींहं जो बि कमु कंदो, के हीअं कंदा हू कंदा, पोइ उनजो वॾो असरु थो थिए सिहत ते, जेकॾहिं रूट वेठो चेंज करे, हीअं करे हू करे, उन थिए थो। बहरहाल इहो हिकिड़ो तरीक़ो आहे, पर पोइ राति जो सुम्हिजे या ॾींहं जो सुम्हिजे उहो बि। हुवल्लज़ी जअल लकुमुल लैल लितस्कुनू फ़ीह वन्नहार
मुबसिरा, ऐं ॾींहं खे ठाहियो अथसि बसारत लाइ, ॾिसण जे लाइ, हलण घुमण फिरण जे लाइ, कमकार करण जे लाइ, भई ॾेखारण जे लाइ। मुबसिरा बसर मञा इन फी ज़ालिक लायातिल लिक़ौमी यसमऊन, इहे आयतूं आहिनि उन क़ौम जे लाइ जेके अलाह ताला जी ॻाल्हि ॿुधंदा हुजनि। हाणे 7-8 आयत ताईं पहुता आहियूं। इन खां पोइ अचे थो त कालू तख़ज़ अलाहु वलदा सुभाणे उन्हनि हीअ चवंदा, काफ़िर चवंदा अलाह ताला पुटु हाणे अख़्तियार कयो आहे। सो पुट खे पोइ वरी ॻाल्हि कंदासूं, या ऐं पुटु हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे था चवनि, या ॿिया माण्हू जेके पुटनि खे पुटु बनाया अथऊं अलाह ताला जा। हाणे हिते असीं वक़्फ़ो था कयूं इनशा अलाह आमीन। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।